आज़ाद कश्मीर कानून साज़ असेंबली जी चूंडुनि जे पहिरें मरहले जी शुरूआत थी वई। मीरपुर डिवीज़न जे 13 तकनि ते पोलिंग जारी। पीपुल्स पार्टी, नून लीग, इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी ऐं आज़ाद उम्मीदवारनि समेत कुल 296 उम्मीदवार मैदान में लथल। चूंडुनि सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। आज़ाद कश्मीर जी चीफ इलेक्शन कमिश्नर मुस्तफ़ा मुग़ल चयो आहे त वोटिंग जे अमल में रुकावट विझण वारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। लुबनान की इलाक़ाई सलामती जो तहफ़ुज़ ईरान अमरीका मफ़ाहमती यादाश जो पहिरियों शर्त है। सुप्रीम लीडर मुश्तबा ख़ामनई जो हिज़्बुल्लाह के अॻुवाणनि खे ख़त। मुश्तबा ख़ामनई चयो आहे त ईरान लुबनान में हिज़्बुल्लाह के दिफ़ा खे पंहिंजी स्ट्रेटेजिक पॉलिसी समझे थो। हिज़्बुल्लाह इसराइल ख़िलाफ़ जहाद की पहिरीं सिफ़ आहे। लुबनान की सरज़मीन तां इसराइल की वापसी ईरान अमरीका जंग के ख़ात्मे लाइ पहिरियों शर्त है। ईरान अमरीकी राब्तनि की तस्दीक करे छॾी। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त उहो न विसारियो आहे त जॾहिं असां ॻाल्हियूं करे रहिया हुआसीं त उन दौरान 2 भेरा अमरीका ऐं इसराइल निशानो बणायो। ईरान की पहिरीं तरजीह पंहिंजी अवाम, ख़ुदमुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जो तहफ़ुज़ आहे। ईरान जंग में 18 अमरीकी फ़ौजी मारिया विया ऐं 624 ज़ख़्मी थिया। पेंटागन नवां अंगअखर जारी करे छॾिया। मारिजी वियल अमरीकी फ़ौजियुनि में 11 जो तालुक़ु आर्मी, 6 जो तालुक़ु एयरफोर्स ऐं 1 जो तालुक़ु नेवी सां आहे। ज़ख़्मियुनि मां 461 जो तालुक़ु आर्मी, 86 जो तालुक़ु नेवी ऐं 58 जो तालुक़ु एयरफोर्स सां आहे। अमरीकी मीडिया मूजिबि पेंटागन वाज़े न कयो आहे त जुलाई में हमलनि दौरान केतिरा फ़ौजी मारिया विया ऐं केतिरा ज़ख़्मी थिया। वीडियो न बनाए, वीडियो ना है बनाने की जरूरत है। ये सोच खैरपुर सिविल अस्पताल ॿाहिरां हिकु औरत पारां मुबैना तौर नींगर खे अगवा करण की कोशिश। इलाइक़े वासियुनि औरत खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। नींगर अब्दुल रहीम वालिद सां गॾु इलाज लाइ सिविल अस्पताल आयो हो। औरत नींगर खे अगवा करण की कोशिश कई त माण्हुनि खेसि पकड़े वरितो। पुलिस जो चवणु आहे त औरत की सुञाणप कंबर शहदाद कोट वासियुनि नूरचां ज़ाल अताउल्ला चांडियो तौर थी आहे। वाक़े की मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे। नींगर अब्दुल रहीम चयो आहे त हिकु औरत खेसि खणी वञी रही हुई त संदसि पीउ ॾिसी वरितो। औरत खे पकड़े पुलिस हवाले कयो। बहराम भरिसां संगावती मामले तां माउ ऐं पुटु क़तल, लाश अस्पताल मुंतक़िल। ॻोठ गुल मोहम्मद चचो में जवाबदारनि घर अंदरि गेड़ी मुस्मात इनायत ख़ातून ऐं संदसि नौजवान पुटु नज़ीर चचो खे गोलियूं हणी क़तल कयो।